सानया 9 मई की मनसूबाबंदी गुज़िश्ता कई महीनों से चल रही। इस मनसूबाबंदी के तहत पहले इफ्तराबी माहौल बनाया गया, फिर लोगों के जज्बात को इश्तिआल दिलाया गया और फौज के खिलाफ उकसाया। 3 अफसरान बाशमूल एक लेफ्टिनेंट जनरल के ओहदे के अफसर को नौकरी से बर्खास्त कर दिया गया है। 15 अफसरान बाशमूल 3 मेजर जनरल और 7 ब्रिगेडियर्स के ओहदे के अफसरान के खिलाफ सख्त तादीबी कार्रवाई मुकम्मल की जा चुकी है। नव में सानियो फौजी थाकन की सिक्योरिटी बरकरार रखने में नाकामी थे लेफ्टिनेंट जनरल समेत आला ऑफिसर नौकरिन तां बरतरफ। पाक फौज तर्जुमान चयो आहे त पाक फौज पंहिंजी खुद एहतसाबी जो अमल मुकम्मल करे वरितो आहे। GHQ जिना हाउस ऐं ॿियनि फौजी थाकनि में हिफ़ाज़त में नाकाम रहंदड़ 3 मेजर जनरल्स ऐं 7 बैरिस्टर्स समेत 15 ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। लेफ्टिनेंट जनरल समेत 3 ऑफिसरनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। सानियो जी रिथाबंदी कई महीननि खां हली रही हुई। शरंगेज़ बयानीअ सां माण्हुनि जे ज़हन साज़ी कई वई। जेको कमु दुश्मन न करे सघियो उहो आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि माण्हुनि करे ॾेखारियो। ज़िम्मेवारनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। देखिए, इसके मास्टरमाइंड्स कौन है? ये वही लोग हैं जिन्होंने पिछले काफी अरसे से लोगों की जहन साजी की अपनी ही फौज के खिलाफ। कोई तवक्को नहीं करता था कि एक सियासी पार्टी अपने ही मुल्क में अपनी ही फौज पे हमलावर हो जाए। कोई सियासी लीडर कोई प्रेस कॉन्फ्रेंस करता है या नहीं करता है, कोई पार्टी छोड़ता है या नहीं छोड़ता है, ये उसका जाती और इनफरादी अमल है। जहाँ तक 9 मई के वाक़यात और उसके नताइज है, उसका इस पर कोई फर्क नहीं पड़ता। 9 मई के वाक़यात, उसके नताइज और उसके जो कैफरे किरदार है वो उसी तरह सिलसिला चलेगा। नव में साने जो मास्टर माइंड उहो ई आहे जंहिं डिघे अरसे ताईं माण्हुनि जे ज़हन साज़ी कई। पाक फौज तर्जुमान मेजर जनरल अहमद शरीफ चयो आहे त उमीद न हुई त हिक सियासी जमात पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजे ई फौज ते हमलनि लाइ उकसाईंदी। को सियासी लीडर पार्टी छॾे थो या नथो छॾे उहो संदसि पंहिंजो फ़ैसिलो आहे। कंहिं लीडर जी पार्टी छॾण सां नव ॿिए वाक़िअनि जी जांच ते को असर न पवंदो। रिटायर्ड 3 ऐं 2 स्टार जनरल्स जी ज़ालुनि ऐं नाठी जो एहतसाब जारी आहे। फौजी अदालतुनि में 102 शिरपसंदनि जा ट्रायल कया पिया वञनि जेके जारी रहंदा। उन अमल खे अंजाम ताईं पहुचाइण में रंडक बणजण वारे खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। DG ISPR मेजर जनरल अहमद शरीफ चयो आहे त फौजी अदालतुनि बाबति सुप्रीम कोर्ट में केस हली रहियो आहे। सॼे मुल्क में 17 स्टैंडिंग कोर्ट्स कमु करे रहियूं आहिनि। फौजी अदालतूं 9 मई खां पोइ वजूद में न आहियूं। उहे अदालतूं पहिरीं खां ई फ़ौल आहिनि। दुबई में आसिफ अली ज़रदारी ऐं नवाज शरीफ विच में डिघी मुलाक़ात। सेट एडजस्टमेंट ते ॻाल्हियूं। आम चूंडूं नवंबर में कराइण लाइ वधीक ॻाल्हियूं सेशन में थींदियूं। राति वरी बैठक लॻंदी। उन खां पहिरीं मरियम नवाज़ आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई हुई। लीगी चीफ ऑर्गेनाइज़र गुज़िरियल लीग जी ख़ासि गॾिजाणियुनि बाबति पीपल्स पार्टी जी क़यादत खे एतमाद में वरितो हो। वक्ती सदर सादिक संजराणी इलेक्शन एक्ट तरमीमी बिल ते सही करे छॾी। सदर जी सही खां पोइ इलेक्शन एक्ट तरमीमी बिल कानून बणिजी वियो। नए कानून तहत नाअहली जो मुद्दो 5 सालनि खां वधीक न हूंदो, जॾहिं त इलेक्शन कमीशन आम चूंड जी तारीख़ जो ऐलान बि करे सघंदी। सुप्रीम कोर्ट हिरासत में वरितल माण्हुनि खे घर भातनि सां मिलण जी इजाज़त ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। फौजी अदालतुनि में सिविलियंस जी ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। चीफ जस्टिस उमरता बंदयाल चयो आहे त हिरासत में ठहियल माण्हुनि सां वारसनि खे मिलण ॾिनो वञे। खेनि उमीद आहे त सुप्रीम कोर्ट में ॿुधणी मुकमल थियण ताईं फौजी अदालतूं ट्रायल शुरू न कंदियूं। फौजी अदालतुनि में सिविलियंस जी ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कंदड़ सुप्रीम कोर्ट जी बेंच हिकु भेरो ॿीहर टुटी वई। वफ़ाक़ी हुकूमत जे एतिराज़ ते जस्टिस मंसूर अली शाह पाण खे बेंच खां धार करे छॾियो।
संदसि चवणु आहे त हू एतिराज़ खां पोइ वधीक उन बेंच में हिसो नथो रही सघे। चीफ जस्टिस उमरता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो त तव्हांजी मर्ज़ी सां बेंच नथी जोड़े सघिजे। कहिड़े बुनियाद ते हुकूमत जस्टिस मंसूर अली ते एतिराज़ वारे रही आहे, संदसि अहलियत ते कोई बि शक नाहे। हुकूमत पहिरियां बि अहिड़े क़िस्म जा एतिराज़ वारिया आहिनि। स्टेट बैंक व्याज जी शरह 1 सैकड़ो वधाए 22 सैकड़ो करे छॾी। स्टेट बैंक जो चवणु आहे त महांगाई में इज़ाफ़े जे ख़तरनि में इज़ाफ़ो थियो आहे, जंहिं जे हज़ारे लाइ व्याज जी शरह में 1 सैकड़ो वाध जो फ़ैसिलो कयो वियो। पंजाब, बलोचिस्तान, खैबर पख्तूनख्वा ऐं गिलगित समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल ॾींहं खां बरसात जो सिलसिलो जारी। लाहौर में तेज़ बरसात सबबि केतिरा इलाइक़ा पाणीअ हेठि, रोडनि ते पाणी बीहण करे निज़ाम धरम भरम। नारोवाल ऐं शेखुपुरा में विझ किरण सबबि 11 माण्हू फौत। कराची, ॼामशोरे, दादू, कंबर ऐं शहदादकोट समेत सामूंडी पट्टी वारे इलाइक़नि में हल्की बरसात जी अॻकथी। परॾेही वज़ीर ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन पारां पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विझ किरण सबबि फौतगियुनि ते ॾुख जो इज़हार। संदसि चवणु आहे त विझ किरण सबबि ज़ख़्मी थियल माण्हुनि खे इलाज जूं बहितर सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं। घोटकी जे कचे वारे इलाइक़े आदम जो बिंडो में जागीराणी बिरादरी जी मिंदुरनि में झेड़ो, हिक औरत समेत 4 ॼणा मारिजी विया, हिकु ज़ख़्मी। मारिजी वियलनि में मस्मात आलमा, शिबलू ऐं नादर जागीराणी शामिल। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियलनि जा लाश नाहिनि मिलिया। धुरनि में फायरिंग जो सिलसिलो जारी, इलाइक़े में ॾहकाओ पखिड़ियल। सूबाई वज़ीर शहर जिला मेमर जी हिदायतुनि ते वाधू भाड़ा ओगाड़ींदड़ ट्रांसपोर्टनि ख़िलाफ़ कार्रवायूं। कराची, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सकर, लाड़काणे ऐं ठठे में इंतज़ामिया हरकत में अची वई। उमरकोट, थरपारकर, नौशरो फिरोज़, खैरपुर, घोटकी, शिकारपुर में बि गाॾियुनि जी चेकिंग। ट्रांसपोर्टर्स जी मजमूई तौर 2,57,000 रुपयनि जा ॾंड मढ़िया विया। 4,13,400 रुपया मुसाफ़िरनि खे वापसि कराया विया। सूबाई वज़ीर शहर जिला मेमर चयो आहे त मुसाफ़िरनि खे ट्रांसपोर्टर्स जे रहमो करम ते नथो छॾे सघिजे। कंहिंखे बि मुसाफ़िरनि सां नाइंसाफ़ी करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। कराची जे इलाइक़े क्यामाड़ी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर ते रक़म वठण दौरान भाॼ हिक मुस्तहिक औरत फौत, 19 बेहोश। इमदादी टीमुनि पहुची बेहोश थियल औरतुनि खे अस्पताल पहुचायो। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया तामरी वाक़े जो नोटिस वठंदे बेहोश थियल औरतुनि खे फौरी तिबी इमदाद ॾियण जी हिदायत करे छॾी। संदसि चवणु आहे त ख़ानगी बैंक सिधो मुलविस आहे, अहिड़ा वाक़िया बर्दाश्त न कया वेंदा। किस्त अदा करण में ख़ानगी बैंक वॾो नुक़सान ॾेई रही आहे। चीफ सेक्रेटरी सिंध पारां बि वाक़े जो नोटिस कमिश्नर कराची ऐं एडिशनल IG खां रिपोर्ट तलब। जैकबाबाद पुलिस पारां मुबैना जुड़तू मुक़ाबले में मारियल ठुलवासी नौजवान सदाम लाशारी जे केस जी अदालती जांच शुरू। सदाम जी भेण हसीना लाशारी ऐं शाहिद जावेद सेशन जज अब्दुल गफूर जी हिदायत में बयान कलम बंद कराए छॾिया। नौजवान जे वारसनि पुलिस जी जांच खे रद्द कंदे अदालती जांच जो मुतालबो कयो हो। गंबट वेझो मक़तूल राहिब नारेजो जे वारसनि खां 10,000 रुपया वठी केस दाख़िल करण वारे धरती TV जी ख़बर जो नोटिस। SSP खैरपुर रुहल खोसे महबूब कलोड़ो थाणे जे SHO कादिर बख्शर खे मुअत्तल करे छॾियो। ग़ुलाम हैदर भेण नओं SHO मुक़रर। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त हुननि खां FIR लाइ 10,000 रुपया ऐं तेल लाइ 5,000 रुपया वरिता विया हुआ। ऐं बुढाणी मां हथियारबंदनि खां अगवा थियल मुखी जगदेश कुमार, नीगर जयदीप ऐं ड्राइवर मौलाबख्श जिस्काणी बाज़ियाब न थिया। हिंदू बिरादरी जे माण्हुनि ऐं शहरनि जो कंदकोट में एहतजाज। धाड़ियुनि वटि क़ैद बणियल मुगवी खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़त्म कई वञे।